सिंध समेत मेहड़ में रमज़ान शरीफ के भलारे महीने में महंगाई जो जिन बोतल मां निकरी आयो। रेट कंट्रोल करण लाइ डिप्टी कमिश्नर दादू जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर मेहड़ फ़हीम लाखेर मुख्तियार कार अल्लाह बख्श मक्सी पारा शहर के मुख्तलिफ किराना दुकानन मुर्गी ऐं मच्छी फ़रोश समेत सब्जिन जा रेट मालूम कया विया। जॾहिं त दुकानदारन पारा रेट लिस्ट न हुजण सबब मामूली ॾंड हया विया। असिस्टेंट कमिश्नर मेहड़ फ़हीम लाखेर इंडस प्रेस क्लब मेहड़ जे सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां डिप्टी कमिश्नर दादू जे हुकुम ते खाधे पीते जी शयुनि जा इज़ाफ़ी अघ वठंदड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदे ॾंड हया पिया वञनि त जीअं आम माण्हुनि खे रिआयत ऐं सहूलियत मिली सघे। हथरादू महांगाई कंदड़ लोकल दुकानदारनि समेत होलसेलर दुकानदारनि ख़िलाफ़ पिण कार्रवाई कई वेंदी। अॼु ॾींहं खां रोज़ाने जी बुनियाद ते शहर में माण्हुनि खे सहूलियत ॾियण लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी।